अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं तव्हांखे हीअ कहाणी सॼी सम्झ में अचे। दोस्तों, यूसुफ पंहिंजी घरवारी खे चवंदो त मूंखे रुॻो इन अस्पताल मां उथण ॾे त मां सोजरे खे अहिड़ो करे छॾींदो जो हाणे धार करे छॾींदोमांसि, जो आईंदा वार करण जी कॾहिं बि कोशिशि न कंदो। ऐं यूसुफ जी घरवारी यूसुफ खे चवंदो त तूं पंहिंजे माउ पीउ खे छा कयो जो तूं सोजरे खे मारे छॾींदे। तूं पहिरियां माउ पीउ जो बिलो कर ऐं पोइ सोजरे खे मारण जी प्लानिंग ठाह। ऐं ॿिए पासे दोस्तों, सोजरे जी धीउ ऐं सोजरे जी ज़ाल परेशान हूंदा त सोजरे खे कीअं आज़ादु करायूं जेल मां। सोजरे जी धीउ पंहिंजी माउ खे चवंदो त मूंखे हिकु माण्हू सुझे थो जंहिंखां मां पैसा वठां। पोइ सोजरे जी ज़ाल सोजरे जी धीउ खे चवंदो त तूं जल्दी जल्दी वञी उन खां पैसा वठी आ त तुंहिंजे पीउ खे आज़ादु करायूं। सोजरे जी धीउ चवंदो त मां बाबा जे लाइ कुझु न कुझु बिलो ज़रूरु कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों, कमदार रेस खे चवंदो त तूं जल्दी जल्दी सूबेदार खे फ़ोन करजो, सोजरे खे लाकअप करे छॾे। तुंहिंजो छोरो यूसुफ हाणे मरण में आहे ऐं उनजो साहु मुठ में आहे। तूं जल्दी जल्दी पुलिस खे फ़ोन कर। रेस कमदार खे चवंदो त अगरि यूसुफ मूंखे दाह ॾींदो त मां पुलिस खे ज़रूरु फ़ोन कंदुसि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त।